खतीब सिंध व बलोचिस्तान शीरीन ज़बान हजरत मौलाना रहीम बख्श सुमरो साहब जन के गुजारिश कंदुस त हू अचन ऐं बयान फरमाइन। अल्हम्दुलिल्लाह गालायो न रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया वल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़्सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। दुरूद शरीफ। लेकिन नबी से आज का वो बुलंद आवाज़ सां दुरूद पढ़ो तो गणतियूं लही वञनव। घणो दुरूद पढ़ो तो निंड में नबी से जी ज़ियारत थी वञे। घणो दुरूद पढ़दा कयो तो क़यामत जे ॾींहुं नबी जी अवां खे शफ़ाअत नसीब थिए। घणे दुरूद पढ़ण जे करे क़यामत जे ॾींहुं रहमतुल आलमीन रहमत वारनि हथनि मुबारकनि सां आब हौज़ कौसर पीआरींदो। उञ त लही वेंदी पर बुख बि लही। गिलास धो थोड़ो गरम थी वियो आहे। पानी बर्फ जो त न आहे नलके जो। हा गिलास खे धो थोड़ो गरम थी वियो आहे शीशो वारो। आयतूं जेके मां तिलावत कयूं न 15 पारे मां सूरत बनी इसराइल जेका मक्के पाक में नाज़िल थी। जेकॾहिं जंहिंखे क़ुरान जे ॿुधण जो शौक़ु आहे साईं थोरो ॻाल्हायो इल्मी ॻाल्हाई अंदरि ठारे विझे। इहे ॻाल्हियूं जेके साईं बयान कयूं उस्तादुल उलमा हज़रत मौलाना मीर मोहम्मद साहब दामत बरकातुहू चक बढ़ाईंदा साईं खां असां पाण सबक वठां। जेके इल्मी बयान हल्कियूं ॻाल्हियूं ॿुधाई पर इन जो वज़न तमामु वॾो आहे। पर जे इन ते अमल कयूं त जन्नत त पुॼी ई कोन्हे। रब तो जे जॾहिं मां ई तव्हांजो आहियां त ॿियो खपे छा। बनी इसराइल सूरत मक्के पाक में नाज़िल थी। जंहिंखे क़ुरान जे ॿुधण जो शौक़ु आहे वो जल्दी पिंडाल में अचे। अमीरनि खे तो जवान घरनि में क़ुरान ॿुधो त इहो क़ुरान क़यामत ॾींहुं अव्हां खे जन्नत में पुॼाईंदो।
ता अम्मा जन्नत खातून जे कढऊं जूं जन्नत में रवानियूं थींदियूं असां मोहम्मद मुस्तफा जे पोयों अवल त हिननि जो दीदार कयो त तव्हांजो अखियूं ठरी पई हेॾो जलसो हेॾा स्टार कुल हितम जा मुवैद के कमनि सां के काॾे अल्लाह अॼोको ॾींहुं हिकिड़ो ॾींहुं त हिननि जे अॻे हवाले कंदो कर न आयतूं इतरावत कयमि जन्नातुनि जे अंदर महबूब मोहम्मद करीम जे मेराज जी तारीफ़ कई मेराज भी मक्के पाक मां थी मुस्तफा जाया भी मक्के पाक में जबल नूर गारे हिरा भी मक्के पाक में सफा मरगो भी मक्के पाक में बैतुल्लाह भी चौ मक्के पाक में सुभान अल्लाह त कंदोल निंद्र थी असांखे रोज बचा थी वञनि अदरा हिकु ॾेढ ॿ पूरी निंद्र न वरी निमाज़ ते जो रब उठाए वरी कलाक वध सुम्ही वरी निकिरी था पऊं 4 जलसा 5 4 3 या हिन जी बरकत आहे सुभान अल्लाह कुरान मजीद जी पहिरियों आयत मक्के पाक में जबल नूर ते गारे हिरा ते नाज़िल थी इकरा बिस्म अज भी वन तो ते तख्ती ते लिखी बजी सुभान अल्लाह अगे थी वियो पोइते न वियो ता भी हेॾे छुरी ते हेॾे इकरा बिस्म रब्बिकल लज़ी खलक़ मिठो कुरान ॿुधाईंदो मां जंहिंजे लाइ आयो आहियां मस्करी ट्रपा नाच असां वटि न थी कुरान ॿुधाई त क़ब्र यादि अचई आख़िरत यादि अचई मौत यादि अचई सकरात यादि अचई पुलसरात यादि अचई मन हितां तौबा करे मरे त वाह थी वञे ज़बान खुली वञे ज़बान ते कलमो अची वञे चलो क़ब्र में पुज त क़ब्र बिस्तर जो बाप हित दुखियो सुखियो वक्त गुजरी वेंदो मज़ा उते थी न मौत अचई न जन्नत मां तरण वारो ई हुजई सदाई पियो मज़ा माणींदो तिबतुम फदखुलूहा खालिदीन हिकु हिकु लफ्ज़ कुरान जो किरोड़नि खां मथे पर जेको सुञाणे अखियुनि हूंदे माण्हू कुरान खां अंधा थी विया अंधा होटल त ॾिसो भरिया पिया आहिनि मकान ओटा खां भरियूं पयूं ख़ुशामदी तव्हांखे हज़ारे माण्हू नज़र ईंदा पर हिते उहे ईंदा जिन खे अल्लाह चाहींदो पाण न आयो आहे उन अंधो अॼु बि कम उमिरि कयो आहे का हिकिड़ी सिर सोन जी त ॾेखारे सुबुह जो उहो ई लोटो लठ खुले ते वारो वारो हिन ॾे आ त हिते बि दुख लाहियां त उते ॿाहिरियों आयत जॾहिं नाज़िल थी जिब्रील खणी आयो नबी सही ने इकरा अल कुरान ये मान बेकारन मां द पढ़ियल न आहियां जिब्रील चयो इकरा बिस्मि रब्बिक हुज़ूर चयो जिब्रील रब जो नाम वरतो मां मोहम्मद जो कलम खुली पोयां भी सुभान अल्लाह जिब्रील कुरान तो पढ़े नबी से कद पिया पढ़न मना नाम आयो त न पढ़ जाए महबूब उस्ताद ये शागिर्दी जो मसइलो थी पवंदो जिब्रील तुझो उस्ताद न आहे तव्हां जो नौकर
उस्ताद तवां जो खुद खुदा मां पाण आयो जे असांजे नबी के रब पढ़ाए क्या तो समझे सुभान अल्लाह ता कर जैन साईं वो कुरान मुझे सीने में किया जे निंद न करे जैन अलैना जमअहू कुरान मिठो कुरान पढ़ा मानू चवना न माखी मिठी आ जो माखी के मिठाण भी इन जे करे मिलियो अब गाला है ना 5 साल माखी जो शीशो खजीअ मां वण मां लए मां मना मां शबर मां जबल मां लाहे जी शीशे में रख 5 साल पेटीअ में कबट में रख सैफ में अलमारीअ में 5 सालन खां पोइ इन जी बुजी खोल त ज़ाइको मटे वई आ पर इनके 1400 साल कुरान के गुजरी आन ओ भयन सा बन जा मुसलमान अल्लाह दरन वारो पाड़े ओड़े वारो 1400 साल गुजरिया 10 अज बीजा तो पढ़ ये तो नजर अचे जो हाणे रब कुरान असांजे नबी ते नाज़िल कयो एडो मिठो आ कुरान सुभान अल्लाह बेशक ये मिठा न हुजे त हजरत हुसैन खीर पिया को बच्चा कुर्बान न कराया वतन छॾे सहाबा बच्चा कुर्बान कराया वतन छॾियो मारा पेट के पत्थर बधऊं काफर प्याते ऊंचा कपड़ा पाईंदा हो अल्लाह अजो कपड़न के चकियूं ऊंचा खाधा खाईंदा हो अज पेट के पत्थर बंगुलन माला तन में रहंदा हो अज झूपड़न में हो अल्लाह गारन में हयाती दा गुजारियो न जवाब में छा पिया चवनि इशारो मुस्तफा दे करे पिया चवनि नबी जा गुलाम ये सब कुछ कुर्बान करे सघूं था इन्हीं जवान की गुलामी नथा छॾे सघूं कुरान जी दामन नथा छॾे सघूं ये आशिक जन इन जे मिठाण जो ज़ाइको चखियो बच्चा बार माल वतन जानियो ये सिर कटाई सुभान अल्लाह ये वतन छॾियो बड़ रोईंदा पिया वञो वल्लज़ीना आमनू वहाजरू वजाहदू फी सबीलिल्लाह थकल हो हेड़ो कुरान ऐं टीवीअ ते न ॾियार दीद डरी दज़े हेॾी ऐनक चढ़े जेॾी चवंदो फोटू हिक मूं मथा ॾेखार जिन छा अञा अंधो थींदे ज़ालिम हिन जो दीदार कर त नज़र वधाई जने न गामो मरियो उहे अंधा थी उथंदा वमन आरज़ान ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़नका वनाशुरुहु यौमल क़ियामत आमा ॾाढो चओ सुभान जन कुरान को मोड़ियो मारे था बस सजायूं एक दुनिया में मईशत तंग सुकून खत्म जोड़े सोचरे बागों दुस्तबी निंद न हुंदस बंगला कारियूं पेजारा हुंदस जो निंद न हुंदस निंद उहे कंदा जेके उठे वेठे बीठे रब खे याद कन थोड़ो ही हुजे पर ज़बान ते ज़िक्र रब जो हुजे छो तो कुरान भी ज़िक्र सुभान अल्लाह जो
अल्लज़ीना यज़कुरून अल्लाह क़ियामन व क़ुऊदा। सच्चो कुरान इन जो पढ़ण मथे ॿुधण मथे अमल करें त वली थी वञे, पर दीदार करें त चवई तो मुंहिंजो नबी त रब कावड़ हटाए छॾींदो। तुझी नज़र हिन ते पई, रब तो कावड़ हटाई। हिकु ॿियो तुझी नज़र कुरान ते पई, अल्लाह ताला तोड़े रहमत जी नज़र सां तो निहारे। कतरे वारे वा मजाज ये अणगुरी खिदमत कुरान जे करे अञा माण्हुनि खां पुछ तो पुटन के भाई कुरान न पढ़ायो, वॾा क्यों ऑफिसर यो हिक ही हर मिले। अल्लाह कुरान वारन के रब अणगुरियो तो दे। वञो बुजुर्गन वटि, वॾन आलिमन वटि, दरगाहन वटि, बुजुर्गन दे आलिमन दे माण्हू कुरान जे करे तोहफ़ा था खयूं अचनि। तंहिंजी माना माल प्यारो न अथनि, कुरान प्यारो अथनि। समूरा जो कुरान जे करे कुरान वारनि जी इज़त था कनि त रब इन्हनि जी दुनिया में भी इज़त कंदो, आख़िरत में। नारे तकबीर, शाने कुरान, नारे तकबीर। हिकिड़ा तवड़ो पढ़ियल माण्हू होटलन ते गायन जी तारीफ़ कंदा, रागींदड़नि जी, जेके शैतान खे राज़ी कनि उहे भी शैतान जा भाइर ज़ालिम हया कनि। नबी से कुरान पढ़ण वारे जे ज़ुबान ते चुमी ॾिनी। सियारे जी रात नबी से हिकिड़े साहिबीअ खे चयो मां सां गॾिजी हल त मां ग़ुलामनि जो इम्तिहान वठां, कहिड़ा निंड में आहिनि, कहिड़ा जागिन था। साईं जन आया, हिकिड़े साहिबी रात जो कुरान पियो पढ़े। असां रात जो बबर में रसो ढोर कंजा कढा, इलेक्शन गिचीअ में कंहिंखे मारिया, ख़ुदा ॾाढो थी मथां जुंडनि में हथ पवई त को छॾाइण वारो न ॿुधी छॾ। निमरूद खे पकड़ी मंदरे मशरक़ माराई, रब पियो सॾाए। फिरौन खे पकड़ी दरिया में गोता खाए मारी। इली दरिया में हज़रत मूसा लाइ रोड बनाई। छो विसारियो थी रब खे, छा थियो थी? जेको चवई तो फज़कुरूनी अज़कुरुकुम, तव्हां मुंहिंजो ज़िक्र कयो, मां तव्हांजो ज़िक्र कयां। तव्हां माण्हुनि में यादि कयो, मां मलाइकनि में यादि कयां। सुभान अल्लाह चओ ॾाढा। निंड उहे कंदा जिन हिन खे सुञातो। कुरान कमाल आहे ई कुरान में। अल्लाह अॻिते हलिया साईं ॿियो साहिबी हिकिड़ो कुरान पियो पढ़े रात जो, अहिड़ो मिठो पढ़ी जो हुज़ूर कहिड़ो आरे विधई। हीअं नबूवत जे अखियुनि मुबारकनि मां नार पिया वञनि। साहिबी चयो मां रसूलुल्लाह खे, बाबा ॻाल्हाए न, रसूलुल्लाह खे ॾिठो त अखियुनि मुबारकनि मां ॻोढ़ा मुबारक ईअं पिया किरनि जीअं मोतियुनि जो मींहुं वसंदो आहे। हुज़ूर जा ॻोढ़ा मुबारक बि चयो सुहिणा। मां चयो साईं अधु राति थी वई आहे, ॿारो थो किरे, अॻिते हलो। साईं जन फरमायो मथे त तक नूरी मलाइक अल्लाह तूं करे जंहिं जवान जो कुरान ॿुधण आया। छोकिरा वेही रहो, मां मोहम्मद अॻिते कीअं हलां? साहिबी अज़ाननि ताईं कुरान पढ़ियो। सुबुह जा अज़ान था मिलनि, हिन जो कुरान हले। सुभान अल्लाह। ये रसूल जा आशिक़
माना निंद्र प्यारी न, बच्चा प्यारा न, जान प्यारी न, प्यारो हो तो कुरान। सुभान अल्लाह। और तू हिन ना प्यार करने तो तोखे किए शरीर। मौलाना ज़रवली रहमतुल्लाह अलैह मरण खो के में 3 ॾींहं ख्वाब लधे। सुबह जो तालिबन खे ॿुधाई त मां मरी वियो आहियां, मांखे क़बर में लाथऊं। अल्लाह अल्लाह न अचे। ये कुरान की दोस्ती तो ॿुधायो। सुबह थियो यो ख्वाब तालिबन खे ॿुधाई त मां मरी वियो आहियां, क़बर में लाथऊं, दफ़न कयूं। अंदर हिकिड़ो हसीन जमील जवान आयो जेको पेरनि खां बीठो, वरी झटि में गुज़री ॿियो जवान हसीन जमील आयो जेको मथनि खां बीठो, वरी झटि में गुज़री ॿ जवान आया सुवाल जवाब करण वारा। चयूं तुंहिंजो रब केरु आहे, नबी केरु आहे, दीन कहिड़ो आहे? त जेको मथनि खां बीठो उन खां कागज़ वठी पेन सां सही करे ॾिनी, हलिया वञो। हलिया जेको पेरनि नौजवान हो उन खां पुछूं, इहो ख्वाब तालिबन खे ॿुधाई। 3 ॾींहं ते पाण दुनिया खे छॾे हो। कंहिं जेको पेरनि ॾांहुं उन खां पुछूं तूं केरु आहीं? जे मां सुबुह जी निमाज़ आया आहियां। तव्हां त ॻोठ जा माण्हू हो, निमाज़ पढ़ंदा हूंदव अल्हम्दुलिल्लाह। अब ॻाल्हाए न छोकिरा, आलम वेठा आहिनि, सब निमाज़ां भलियूं, पर सुबुह वारी निमाज़ अहिड़ी शइ थी जो मरण घड़ीअ ते चेहरे में नूर न बीठो। सुभान अल्लाह। मां निमाज़ हुजूर के तोहफे में मिली। निमाज़ बुरन कमन को रोके दी। इन सलात तन्हा अनिल फाहिशाई वल मुनकर। रब कोई एड़ो हवा जो झूठो बोल रहा। सुभान अल्लाह। ते थक ही लई था। इन सलात तन्हा अनिल फाहिशाई वल मुनकर वल ज़िक्रुल्लाहि अकबर। जा
झाकू वेठो आ छा पढ़ियो तुम कुरान ॾाढा ॻाल्हायो पोइ ये जमात आई कुरान लाया अवल कुरान कद सोने नबी जो फरमान खीर में खंड भई वई ये नबी शफात कई तभी तुझी जा जन्नत ये कुरान शफात कई तभी तुझी जा जन्नत मौलाना मोहम्मद इब्राहिम सूफी साहब यो गड असां सां चट हूंदो मानी विराए ॾींदो असां तालिब हूंदासीं जंहिंजे पुटनि वाइस करायो आहे वरी ख़िदमत कंदो अल्लाह ताला अॼु हुनजी क़बर ते चयो रहमत करे आमीन चओ अर्ज़ पे कयूं वरी जेको मथो नौजवान हो उनखे चई तूं केरु आहीं चई मां क़ुरान आहियां जेके मुंहिंजा तफ़सीर पढ़ंदे अल्लमल क़ुरान हिकिड़े ई जूते में थक इलाही छॾी हवा आवाज़ूं उते लॻंदई क़बर में तदियूं हिते हिनखे सुञा केॾी बि आमदारी हूंदी 29 जे रात हूंदी क़बर जी आमदारी न पर जे उते कुरान पुॼई त क़बर रोशन सुभान अल्लाह चओ ॾाढा हाणे कुरान मलाइकनि खे थो चए जॾहिं क़बर में कुरान थो अचे जे हिन सां लेखो न कयो हिनखे बिस्तरो विछाए ॾियो पट हेॾो दरी बीहणी ॾियोसि जीअं थधी हवा पई लॻेसि ऐं चयोसि त क़बर में ईअं निंड कर जीअं पहिरीं राति घोट कुंवार सां आराम ईंदो आहे मुस्तफ़ा ते पहिरियों आयत मां उहो पियो बयान कयां जेका नाज़िल थी हुज़ूर चयो रब मां त पढ़ियल आहियां जे मां जो आहियां जिब्रील अची चयो इक़रा बिस्म रब्बिक ये मां न बिकार मां पढ़ियल न आहियां ॿ दफ़ा टियों दफ़ो जिब्रील जॾहिं रब जो नाम वरितो मां मोहम्मद जो क़ल्ब खुली वियो क़ल्ब खुली पियो छो त सीननि जे दिलनि जूं चाबियूं बि चओ रब वटि सुभान अल्लाह चओ ॾाढा आसमान ज़मीन जूं चाबियूं बि पाण वटि साईं आयो आहे मां 5 मिंटनि में ख़तम कंदुसि सम्झो मारे दिलनि जूं चाबियूं बि पाण इहो रब हो जंहिं बीबी आसिया जी दिल खे नरम कयो हो जो फिरौन कुहाइण ते हो पर आसिया जी दिल मां नरम कई जेका मूसा जे बारे में पई ॻाल्हाए इहा ताक़त कंहिंजी रब अनल कुव्वत लिल्लाहि जमीआ हेड़ो लाउड जे रात जो इन कुरारे के विया रब जे फज़ल सां 2 कलाक लोलियूं ॼम कुरान निंदन मोमन थींदा निंदन छो त मोमन जो अंदर उठारींदो ई कुरान हा गानन रागन बादर जेडी मोबाइल उगाड़ा फिल्म नाच जालिम रात जो ॾिसी निंद था कन मरिया त किन्ना थी मरदा पर कुरान पढ़दे मौत आयो हे हथन में कुरान आ इन्हनि जे जनाज़े में माण्हू त ईंदा पर आसमान को रही मलाइक ईंदा सुभान अल्लाह ये कम नथो करे अकुल वया काॾे थी हुजूर कुरान पियो पढ़े मना नामो आयो त जिब्रील जे कद तव्हां न पढ़ो उस्ताद ये शागिर्दीअ जो मसइलो थींदो इहो जिब्रील उस्ताद तव्हांजो न आहे इहो तव्हांजो नौकर आहे उस्ताद तव्हांजो ख़ुदि ख़ुदा मां पाण आहियो इसे हाणे कुरान त मुंहिंजे सीने में आयो हाणे छा थिए के जमा करण वारा भी असां इन्ना अलैना जमअहु व कुरान हाणे छा थिए के सुम्मा इन्ना अलैना बयान जमा करण वारा भी असां तव्हांजे नबूअत वारी
ज़बान मुबारक तो बयान कराइण वारा भी असां अची जे हुजूर कुरान पढ़ियो जो दुश्मन भी दोस्त थी पिया सुभान अल्लाह तो चौड़ा जा हुजूर के जी कुरान पढ़ हाँ जैसे मां पढ़ाई लड़ी जो पढ़ ये मां जो आया है मां बचाई दो मां ईमान को कुरान भी प्यारो आ तू भी प्यारो है वल्लाहु यासिमुका मिनन्नास एक लफ्ज़ कुरान मां मानुन को बचाईंदो मैं तू कुरान पढ़ तो दुश्मन दोस्त करे जे नबी से पढ़ियो भी आ कुरान जो बुधो भी आ इन यार के तक सकरात वाली निंद्र करे टीवी ते यारे बर्फ वारो सुओ अख में त भी तारा है और हिते या मुला मगज ठोके घर वेंदो कुछ दस दे खबर मौली आवाज भलो क्यों मौली मजो कोन क्यों मौली मथो फाड़े हेड़ो कुरान दा बुधायो तोखे जे निंद्र हुंदी असां जागे हिकड़े मौली आवाज पे क्यों ये पानी न हुजे तो तयम्मुम करे भी नमाज पढ़दा क्यों इनके निंद्र जा झूठा न समझई घर वियो ये मां बिन मुलन जा भी वाज घणन जा बुधा हे मुल हलाई केड़े किस्म जो कंहिंजे पानी न हुजे त तव मुंह ते घुमाए भी नमाज पढ़दा क्यों निंद्र हुंदई त तयम्मुम के तव कने पर अखियूं पटीने त कुरान जो हिकु हिकु लफ्ज़ ये सीने में जाए कंदो वेंदी अंदर तुझो चांदी अखों चोड़ियों के चंद्र को वधी का चमकी पौकी सुभान अल्लाह हे त अंदर चमकाण करण रब हुजूर के दिनो न ता पढ़ो त मां कल्बन तो कट लाया निंद्र के शब्द कुरान नबी से बुधो भी आ कुरान उन साहबी जो बुधो कुरान सुबह जो नमाज दे आयो पुत्र तो बे कुरान पढ़ियो कैसे हा रोवारे वेदो थी मां मोहम्मद वाह जो कुरान पढ़ियो थी और या ज़बान और गर्दन दे चुमी जाए हिजरे असवद के चुमी छोड़ी नो है बाहर कर बगल तरती ये धक्का था जब मत किरी था बोन मानो हेरे तक चुमी जाओ छो तेन ते रसूलुल्लाह ये नबूवत जा जप मुबारक लगला तो तुझे धक्का भी समझ मन इते मां खतादार जा चप मुबारक लगिन जादे मुस्तफा जा चप मुबारक लगान हाने तोखों तो पुछा हिनन जे कुरान पढ़ो इन जे ज़बान ते मुस्तफा चुमी नी क्यों ॿियो छा खपे भाई के केड़ी ताकत आ जो उन के सारे सुभान अल्लाह सोच कुरान सुना साहबी तो जे खबर हो जे हां त नबी तो कुरान बुधे अन्या चाहे पढ़ा वरतिल कुरान तरतीला इनके चाहे पढ़ दो कर इनके जीए में जाए दे इन सा मोहब्बत रखो खुदा जो कसम निंद्र पे हुंदे निंद्र में भी तुझे ज़बान ते कुरान सुभान अल्लाह कदी कदी रब मेहरबानी कंदो सुता पिया हूंदा भी कुरान जो ॾींहं जो असां वटि ज़बान ते इहा शइ आहे त राति जो बि रब क़ुरान थो पढ़ाए अल्हम्दुलिल्लाह आलम ॿिया बि घणा ईंदा हे त क़ुरान जो असां हा हा रब जो फज़ल आहे वॾी ॻाल्हि हीअ आहे जो अवां भॼन साहबनि खे रब तौहीद नसीब कई आहे सुभान अल्लाह त चओ इन तौहीद क़ुरान ऐं मुस्तफा जी ग़ुलामीअ जे करे जीअं हिते गॾूं इंशाअल्लाह जन्नत में बि ईअं गॾु हूंदासीं وآخر دعوانا أن الحمد لله رب العالمين